दुलाब ड्रामे में एक बेहतरीन नई अज अपडेट्स आई है तव्हांजे साम्हूं रखंदासीं दोस्तों। जी हाँ दोस्तों, जेका हाणे तव्हांखे असां अपडेट ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह दोस्तों। ही बेहतरीन अपडेट ऐं तव्हांखे वणंदी, अहिड़ी अपडेट कंहिं तव्हां ॿिए चैनल ते तव्हांखे किथां बि कान मिलंदी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुलाब ड्रामे जे अचण वारे जेका हाणे स्पेल आहिनि, इन्हनि में काफ़ी ॿिया अदाकार एंटर थिया आहिनि, एड थिया आहिनि ऐं उहे अदाकार बेहतरीन ऐं नाले वारा आहिनि। तव्हां सोचे रहिया हूंदो छा अब्बास गुल उडाणो बि आहे। तव्हां काफ़ी तव्हांजा कमेंट ईंदा आहिनि अब्बास गुल उडाणे जा। न उन्हनि में अब्बास गुल उडाणो न आहे एक्टर, बाक़ी ॿिया जेका एक्टर आहिनि उहे बेहतरीन मां बेहतरीन एक्टर आहिनि। अब्बास गुल उडाणे जेको ॿियो हिकु सोप सीरियल अची रहियो आहे, तमामु जल्द उहो सोप सीरियल ईंदो। उहो वरी जेको आहे दोस्तों KTN वारनि जो आहे ऐं उहो बेहतरीन चैनल उहो सोप सीरियल आहे। इंशाअल्लाह उहो जेका बाद में शूट थी रहियो आहे उन जी अपडेट्स बि मूं ॾिनी आहे, तव्हां चेक करे सघो था अजरक इन्फो चैनल ते। ऐं ॿियो जेको आहे हिन दुलाब में अचण वारे सीननि में इहे हीरोइन जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो, बाक़ाया जेका ॿिया एड थींदा उहे साइड हीरो हूंदा, साइड एक्टर हूंदा। माना मेन एक्टर सभु तव्हां ॾिठा, आज़म मैंगल्स यानी इरफान शेख और उमीद अली कलवड़, अहिड़े हिसाब सां इहे ई आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब कंदा।